अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إذا الشمس كورت وإذا النجوم انكدرت وإذا الجبال سيرت وإذا العشار عطلت وإذا الوحوش حشرت وإذا البحار سجرت وإذا النفوس زوجت وإذا الموءودة سئلت بأي ذنب قتلت وإذا الصحف نشرت وإذا السماء كشطت وإذا الجحيم سعرت وإذا الجنة أزلفت علمت نفس ما أهدر علمت نفس ما أحضرت صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों अल्लाह जा शुक्राना जे पंहिंजे घर में एक सुहिणी महफ़िल में असांखे हाज़िरी जी तौफ़ीक़ बख़्शी आहे रब जे दर ते दुआ आहे हिन महफ़िल में जे ॻाल्हियूं ॿुधूं रब उन्हनि खे सम्झण जी ऐं उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता आमीन चो आमीन जीअं हिन जलसे में हाज़िर थिया आहियो कि दिलुनि खे बि हाज़िर करे अल्लाह जो क़ुर ॿुधो असां मुस्लमान आहियूं अल्लाह जो शुक्र आहे असांखे रब मोमिन बणायो आहे ईमान जा जेके अज्जा आहिनि जे जॾहिं उहे कंहिं माण्हूअ में जमा थियनि उन खे मोमिन सॾिबो उहे ईमान जा जुज़ा 7 आहिनि घणा आहिनि ॻाल्हायो ईमान जा जुज़ा मोमिन तॾहिं थींदो जॾहिं 7 ॻाल्हियुनि खे मञंदो पहिरियों अल्लाह खे मञणु अल्लाह मुझो मालिक आहे मुझो खालिक आहे मुझो राज़िक आहे मूंखे ठाहिण वारो उपाइण वारो निपाइण वारो हलाइण वारो रोज़ी ॾियण वारो चओ ॻाल्हायो केरु आहे अल्लाह नफ़ो अल्लाह जे हथ में आहे नुक़सान अल्लाह जे हथ में आहे तक़दीरुनि जो मालिक तकदीर के मञण ईमान जो जुज़ू आहे सुभान अल्लाह नफ़ो आया नुक़सान आहे घाटो आया फ़ाइदो आहे बीमारी आया चंग भलाई आहे केरु ॾींदो आहे अल्लाह ॻाल्हायो अल्लाह इहा सभु शइ मञण इन खे सॾिबो आहे तकदीर खे मञण इहा तकदीर खे मञण इहो बि ईमान जो जुज़ो आहे अल्लाह खे मञण
अल्लाह जी तकदीर के मञण, अल्लाह जे नबीअनि खे मञण। जेतिरा बि नबी रब मोकिलिया सभई असांखे अखियुनि जो नूर, सभई असांजे दिल जो सुरूर, सभई शान वारा, जो सभई मान वारा, सभई दर्जे वारा। को बि नबी ऐब वारो न हो। जेके ऐब सॾिबो आहे न, नबीअनि में ऐब न आहे। ये अंधो हुजण ऐब आहे, मंडो हुजण ऐब आहे, लूलो लंगड़ो हुजण ऐब आहे, ना मर्द हुजण ऐब आहे। अल्लाह ताला पंहिंजे हर नबीअ खे बेऐब बणायो। हर नबी इज़्ज़त अज़मत वारो, पर असांजो नबी सभिनी नबीअनि खां वधीक इज़्ज़त में, दर्जे में, मकाम में, मर्तबे में मदीने वारो सभिनी खां आला ऐं बाला। यो ईमान है, इनके मञण। जेसी ते इहा ॻाल्हि न मञंदव न तेसी मोमिन न थींदो। अल्लाह खे मञण, अल्लाह जी तकदीर खे मञण, अल्लाह जे नबीअनि खे मञण, अल्लाह जे किताबनि खे मञण। चौथी ॻाल्हि, अल्लाह जे किताबनि खे मञण। जेके किताब रब इंसाननि जी हिदायत जे अलावा था। मूसा अलैहिस्सलाम ते तौरात नाज़िल थियो, दाऊद अलैहिस्सलाम ते ज़बूर नाज़िल थियो, ईसा अलैहिस्सलाम ते इंजील नाज़िल थियो, मदीने वारे मिठे मोहम्मद करीम ते कुरान नाज़िल। यार एड़ी सुभान अल्लाह चो जो यहाँ तो डरे न ऊपर पहले खास करी बुद्धन का समझण का मुखे केड़ी खबर त मुकाम में तो वाज के आया मानन में तो वाज अल्लाह मदीनो ले लाई दो। सभई किताब मञण ईमान आ। तौरात के मञबो, ज़बूर के मञबो, इंजील के मञबो, कुरान के मञबो। पर हाणे कुरान जे अचण खां पोइ या सभई किताब उन्हनि ते अमल करण मनसूख आ। हाणे सिर्फ कुरान ते अमल कबो। केड़े किताब के अमल कबो? मञबो सभिनी के, अमल कबो मञबो सभिनी किताबनि के, पर अमल कबो शरीयतूं दीन इस्लाम सभिनी नबियनि के मञबो, सभिनी जूं शरीयतूं मञबो, पर अमल कबो मिठे मोहम्मद जी शरीयत। इहो ईमान आहे, समझो था। ऐं उन खां पोइ ईमान जो जुज़ो आहे मलाइकनि खे मञण। मलाइक रब जी नूरानी मखलूक आ, न नर आहिनि न मादियूं। अब इंसान में हिकिड़ो मर्द हूंदो का औरत हूंदी, जिन्हनि में भी नर मादियूं आहिनि। हर शइ में सुभानल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा मिम्मा तुंबितुल अर्द। पाक उहा ज़ात जा ज़मीन मां जा बि शइ रब पैदा कई आहे सभिनी जा जोड़ा जोड़ा। जेके शयूं ज़मीन मां ॼमनि थियूं उन्हनि जा जोड़ा, इंसाननि जा जोड़ा। पर मलाइक उन्हनि जो मादी न आहे। नूर जी मखलूक आहे। नूर इंसान मिट्टी जी पैदाइश आहे, जिन्न बाहि जी पैदाइश ऐं मलाइक चओ नूर जी। मलाइक छा जी पैदाइश आहिनि? नूर जी। उहे मलाइक असां सां गॾु बि अथव। तव्हांजे कुलनि ते मलाइक वेठा आहिनि, किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। लिखंदड़ सगोर आहिनि, सभु कुझु ॼाणनि था। जेको तव्हां अमल कयो था न उहे मलाइक ॼाणनि था। इन्हनि मलाइकनि खे मञण इहो भी ईमान आहे। ऐं मरी वरी जेरे थी उथण खे मञण इहो भी ईमान आहे। मरी वेंदासीं, सभु को मरंदो। दासू वठा वासू आहे कहिड़ो? वासूरो। ख़ुदा ख़ुशि कंदो, नानो बेड़ो वासूरो।
याद करणो पवंदो। समझो था? हर इंसान के मौत ईंदो, हर जिन्न हर मलाइक के मौत ईंदो। जात कायनात में शइ ॾिसो था न, हर हिक जे मथां मौत आहे। मरण खां पोइ वरी अल्लाह जीआरींदो, वरी जेरा थी उथंदासीं। इन मरण खां पोइ वरी जी उथण खे मञण, इनखे ईमान सॾिबो। छा सॾिबो आहे? जेको जे मरींदुसि मिटीअ में पइजी वेंदुसि, हाणे वरी छाजो उथंदुसि, इहो बेईमान आहे। चओ इहो जेको मरण खां पोइ उथण खे वरी दोबारो जेरे थियण खे न मञे, चओ इहो बेईमान आहे। जेको चवे त मरण खां पोइ वरी जेरो करे मूंखे रब उतारींदो, ईमान आहे। चओ इहो ईमान आहे। ऐं सतों ईमान जो जुज़ो आहे क़यामत जो ॾिहाड़ो। पुट जॾहिं सभु माण्हू मरी वेंदा न, मिटीअ में पैमाल थी वेंदा न, पोइ अल्लाह वरी हिकिड़ो मलाइका, हुनजो नालो आहे इसराफील। जीअं ढगे जो सिंह हूंदो आहे न, अहिड़ो हिकिड़ो सिंह उनखे रब हथ में ॾिनो आहे। उन में फूक ॾींदो, फूक ॾियण सां हेकर फूक ॾींदो त सॼी मखलूक़ात मरी वेंदी। वरी ॿियो भेरो अल्लाह जो हुकुम मिलंदो, वरी फूक ॾींदो त मुर्दा सभई जेरा थी उथंदा। मिटीअ में जिते दफन थी विया न, पूरजी विया न, मिटीअ में मिली विया न, उतो ईअं उथंदा जीअं बरसात खां पोइ खुंभियूं ॾिठियूं अथव। खुंभियूं जे ज़मीन मां उभरंदियूं आहिनि, हीअं मथो मथे कंदियूं आहिनि। ॾिठियूं अथव न खुंभियूं? जीअं खुंभियूं ज़मीन मां ॿाहिरि निकिरंदियूं आहिनि, ईअं हड़ई माण्हू मिटीअ मां चेड़ा थी उथंदा। इहो जेको उथण जो ॾिहाड़ो हूंदो, इनखे सॾिबो आहे हशर। हशर लफ़्ज़ जी माना आहे उथण, बीहण। क़यामत, क़यामत जी माना है उभो बीहण, उभ पेरो बीहण। इन ॾिहाड़े खे सॾिबो क़यामत जो ॾिहाड़ो। इन ॾिहाड़े खे मञण ईमान जो जुज़ो आहे। जेको क़यामत खे न मञे उहो मोमिन न आहे। जेको क़यामत खे न मञे उहो मोमिन न आहे। हाणे ॻाल्हियूं यादि बीहंदव इंशाअल्लाह। मां वरी भेरो ॾियारियां थो, इहा बुनियादी ॻाल्हि आहे। तव्हां बि यादि कयो, बच्चनि खे बि यादि करायो। मुस्लमानी जी मोमिन हुजण जी ख़बर त पए न। मोमिन चइबो छा के? मोमिन उहो आहे जेको सत शयुनि खे मञे। अल्लाह खे मञण, अल्लाह जी तक़दीर खे मञण, अल्लाह जे मलाइकनि खे मञण, अल्लाह जे किताबनि खे मञण, अल्लाह जे मोकिलियल नबीअनि रसूलनि खे मञण, मरी वरी जेरे थी उथण खे मञण, क़यामत जे ॾिहाड़े खे मञण। घणियूं शयूं थियूं? जेको सत शयूं मञे इहो मुस्लमान, इहो मोमिन आहे। इन्हनि मां हिकिड़ी शइ बि न मञे, इहो मोमिन न आहे, इहो मुस्लमान न आहे। पुट सम्झो था न? अल्लाह जो शुक्र आहे, तव्हां सभई सतनि शयुनि खे मञण वारा आहियो। जेके मञो था सतई शयूं, वतड़ो त मथे करो। शाबाश शाबाश। मुंहिंजा दोस्तो, हाणे इहे जेके ईमान जा जुज़ आहिनि, उन्हनि सभिनी मां अहम जुज़ो अथव क़यामत खे मञण। उहो ॾिहाड़ो ईंदो जो मुर्दा हड़ई जेरा थी अल्लाह जे हुज़ूर में पेश थींदा। जेॾीमहिल इसराफील सूर फूकींदो न, उहो ॾिहाड़ो वॾो हैबतनाक हूंदो। उहो जेको आवाज़ थींदो न सूर जो, एॾो त दज़कार थींदो, एॾो त हैबतनाक आवाज़ थींदो
जिनजो अल्लाह पंहिंजे क़ुरान में बयान कयो। मां रब जो क़ुरान तो पढ़ा, तव्हां सभिनी खे हथ ॿधी अर्ज़ कंदुसि मूं ॾे ध्यानु कयो और पंहिंजे मालिक जो कलाम ॿुधो, पंहिंजे रब जो क़ुरान ॿुधो। उहो ॾिहाड़ो छा हूंदो, उहो ॾिहाड़ो कीअं हूंदो, कीअं माण्हू उथंदा, दुनिया जो निज़ाम मटिजी वेंदो। सिज ओभर खां उभरे थो, ओलह ॾे लहे थो, रात जो सितारा, ॾींहं जो सिज, वण टिण ॿूटा, इंसान जिन जानवर जीत, जहान जो निज़ाम हले थो। पर जेॾीमहिल क़यामत जो ॾिहाड़ो थींदो न, पूरो निज़ाम यकदम मटिजी वेंदो। रब तो फरमाए अल क़ारिया, क़यामत मल क़ारिया, छा है क़यामत? वमा अदराक मल क़ारिया, तोखे कंहिं ॼाणायो, तोखे कहिड़ी ख़बर तो क़ारिया क़यामत छा है? यौम यकूनु नासु कल फराशिल मबसूस, उन ॾिहाड़े ते माण्हू इहे परेशान हूंदा जीअं पतंग परेशान हूंदा। रात जो ॾीओ वरंदो आहे न, उन ते मच्छर ईंदा आहिनि, भुॼंदा आहिनि, पचंदा आहिनि, कंहिंजा खंभ सड़ंदा, कंहिंजो टंगूं सड़ंदियूं। ॾिठा अथव न बाहि ते मच्छर ईंदा आहिनि, जीअं मच्छर भूका कंदा आहिनि, बाहि में चलंदा आहिनि, पचंदा, पजरंदा, खामंदा, निझरंदा आहिनि। इन तरह सां क़यामत जे ॾिहाड़े माण्हू इहे पचंदा ऐं भुॼंदा। यकूनु नास कल फराशिल मबसूस, माण्हू पतंगन वांगुरु परेशान हूंदा। वतकूनुल जिबाल कल इहनिल मनफूश, ये जबल जेके आहिनि, जबल पहाड़, इहे ईअं उॾामंदा जीअं पिञल कप जा ढेरा हवा ते उॾामंदा। टुटी जबल केॾा वॾा आहिनि, केॾा वज़नी आहिनि, केॾा ताक़तवर, मेखूं खुदा पिया आहिनि। पर जेॾीमहिल इसराफील जी सूर फूकबी न, इहे जबल ईअं ज़मीन ते टीरंदा, भॼंदा जीअं पिञल कप जा ढेरा हवाउनि ते उॾामंदा आहिनि। या जीअं हे ॾिठो जी, जीअं हे टिश्यू पेपर ॾिसो, बेकीमत, बेहैसियत, बेवज़न हवा इनखे उॾारे थी। क़ुरान तो फरमाए त वॾा वॾा जबल ईअं पिञल कप जे ढेरनि वांगुरु उॾामंदा। इज़ शम्सु कुव्विरत, उन वक़्त में तव्हां ॾिसंदो सिज जेको आहे न, जहान खे रोशन करण वारो सिज, इहो बेड़ जी लपेट जी हलियो। किरोड़े टन सिज जो वज़न आहे, किरोड़े टन। इहो सिज लपेट जी बेड़जी वेंदो। जुमिय शम्सु वल क़मर, सिज ऐं चंड पाण में हीअं टकराइजी वेंदा, पाण में टकराइजी वेंदा। क़ुरान फरमाए थो उन ॾिहाड़े ते तव्हां ॾिसंदो त वइज़न नुजूमुन क़दरत, ये सितारा टिड़ी पखड़ी हिक ॿिए में ठा 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 हिक ॿिए में टकराइजी वेंदा, पंहिंजूं जायूं छॾे वेंदा। सितारा बेनूर थी छड़ी किरी पवंदा। उहो ॾिहाड़ो हूंदो, क़ुरान फरमाए थो वइज़ल जिबाल सुय्यिरत, ऐं जॾहिं जबल हलाया वेंदा, जबल हलंदा। जीअं तव्हांखे मूं मिसाल ॾिनो टिश्यू पेपर जी हवा ते हले थो न पियो, इहे हे जबल पहाड़ इहे हली पवंदा, बेकीमत, बेवज़न, बेवुकत बणिजी वेंदा। रब फरमाए थो वइज़ल इशारु उतिलत, ढुकियूं डाचियूं, पेटनि वारियूं, हमलनि वारियूं डाचियूं, कोई छुड़वा बि छॾियूं वेंदियूं। जानवर, जानवर, हे ढगा ढोर
ये हीअं भॼंदा के हेॾे भॼंदो को होॾे भॼंदो अहिड़ो हैबतनाक इसराफील जी सूर जो आवाज़ थींदो जानवर बेतहाशा के काॾे भॼंदा के काॾे डोड़ंदा कंहिंखे कंहिंजो होश हवास न रहंदो वो एॾो हैबतनाक ॾियारो हूंदो वैदल वहूश हुशरत ऐं जॾहिं झंगली जानवरनि खे गॾु कयो वेंदो जानवर शींहं चीता गिदड़ भोला लोंबड़ ये सभिनी खे अल्लाह ताला हिकिड़े जाइ ते गॾु कंदो अल्लाह अकबर कबीरा वैज़न नुफूस ज़ुविजत ऐं जॾहिं जानियूं यानी माण्हू जोड़ा जोड़ा कया वेंदा माण्हू जोड़ा जोड़ा करे गॾाया वेंदा जंहिंजी दुनिया में जंहिंसां मोहबत हूंदी न उहो उन सां जोड़ो करे उठायो वेंदो ऐं रब जो फरमाए वैदल मौऊदत सुइलत बिअय्यि ज़ंबिन क़ुतिलत जेरियूं न्याणियूं जेके पूरींदा हा न रब खॾ खणी जेरियूं न्याणियूं पूरे छॾींदा हुया उन्हनि न्याणियुनि खां पुछो वेंदो त तव्हांखे कहिड़े ॾोह में तव्हांजे पीरनि पूरियो हुयो ॿुधायो त तव्हांजो ॾोह कहिड़ो हुयो जो ज़ालिम पीर तव्हांखे जेरे पूरे छॾींदा न्याणियुनि खां पुछो वेंदो उहो ॾियारो हूंदो रब फरमाए थो वैज़ सुहफ़ नुशिरत ऐं हर कंहिंजा अमाल नामा खोलिया वेंदा पुट ही जेकी असां अमल था कयूं न पिया उथूं था वेहूं था जीअं ही मूवी थी भरे न पई मूवी ईअं तव्हांजी मूवी मलाइक भरनि था पिया ये सभु तव्हांजो दफ़्तर अमाल नामा लिखजनि था पिया जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त हर माण्हू खे अमाल नामो हथ में मिलंदो ॾिसंदो पढ़ंदो मञंदो हिते अणपढ़ियो हुते पढ़ियल थी वेंदो ऐं ॾिसंदो त भल ही जेका पंहिंजो 27 जी रात हुई जेको पासूड़े ॻोठ में जलसो थियो मजलिस में मां आयुसि अरे वाह हे बि लिखियो पियो जलसे में कहिड़ा कहिड़ा माण्हू आया सभु लिखियो पियो जलसे खां ॿाहिरि निकिता छा कयूं केरु काॾे वियो सभु लिखियो पियो रात जो ॾींहं जो सुबुह जो शाम जो कुझु अमल कई चङाई कई मदाई कई नेकी कई बदी कई सभु लिखियो पियो ला युगादिरु सगीरतन वला कबीरा इहो दफ़्तर अहिड़ो हूंदो अमाल नामो तुंहिंजी का नंढी शइ का वॾी शइ हर शइ इन दफ़्तर में लिखियल हूंदी रब फरमाईंदो इकरा किताब पढ़ पंहिंजो दफ़्तर जो मलाइकनि सही लिखियो आहे या ग़लति लिखियो आहे ॾिसंदो वेंदो मञंदो वेंदो चवंदो मालिक बराबरि इहे कम मूंखां थिया हर माण्हू मञंदो तस्लीम कंदो त मलाइकनि ग़लति न लिखियो आहे इहे कम मूं कया हुया रब फरमाए थो वैज़ सुहफ़ नुशिरत उन ॾियारे अमाल नामा खोलिया वेंदा वैज़ समाउ कुशितत ऐं जॾहिं आसमान छिकियो वेंदो ये आसमान आहे न इनखे छिकियो वेंदो ऐं क़ुरान जा लफ़्ज़ इहे बि आया आहिनि त आसमान फाटी पवंदो रेज़ा रेज़ा लीरू लीरू थी वेंदो जे कपिड़ो लीरू लीरू पुराणो कपिड़ो फाड़बो आहे न रीरू थी वेंदो आहे इहे आसमान रीरू रीरू थी वेंदो ऐं ॿुधो वैज़ल जहीम सुइरत ऐं जॾहिं जहन्नम खे भड़कायो वेंदो दोज़ख खे ॿारियो वेंदो भड़कायो वेंदो ऐं इएं तव्हां ॾिठो न बाहि जेॾी महिल परंदी आहे त उन मुंहुं राड़ जो आवाज़ निकिरंदो केॾी महिल सुकनि काठियुनि जे ढेर खे बाहि लॻंदी आहे तव्हां ॿुधो आहे बाहि जो आवाज़ जी कोन ॿुधो आहे जेॾी महिल तेज़ बाहि भड़को कंदी आहे न उन मां आवाज़ निकिरंदो आहे जेॾी महिल क़यामत जो ॾियारो थींदो जहन्नम खे भड़कायो वेंदो समिऊ लहा शहीकन वहिय तफूर दोज़ख जे गॾ हींगंदो आहे न ये गॾ वांगुरु दोज़ख रलियूं करे दाहूं करे चवंदो मौला मुजरिम आण त साड़िया ने ॾोहारी आण त जलाया ने
बेफरमान मुखे दे तो साया में तुझा मौला जेके तुझो कुरान बुधी तुझे नबी दा फरमान बुधी अणबुधा करे छड़ींदा हुया बांग बुधी नमाज से नहीं दा हुया कुरान बुधी अमल न कंदा हुया मालिक ये मुखे ले दिल के जलाया कुल्लमा उल्की फिया फौजूं चलाई रुके हिकड़ो ब न फौजूं जहन्नम में उछलायूं विधियूं रब फरमाइंदो साले तला ते भरजी में तो हल में मजीद मौला अन्यान भरी नया अन्यान मुजरिम दोहारी बेफरमान जानी शराबी चोर लुफंग लोफर आन उनन के मसाया चलाया जेके तुझे हुक्मन दी भंगकड़ी कंदा हुया पुट कुरान सच्चो आ गलायो कुरान सच्चो आ नबी जो फरमान सच्चो आ वैदल जहीम सुतिरत ऐं जने जहन्नम के फड़कायो विंदो ही जेका धरती आ न मानू उथदा न धरती जे चौधारी समुद्र गलायो धरती जे चौधारी समुद्र ये अरबी समुद्र हिंदी समुद्र और एटलांटिक जो समुद्र मुझा दोस्तों ये समुद्र जेके हैं न इन समुद्रन जे पानी के बाहर लगी अज साइंस वारन खुद चयो आ त इहो पानी जेको न H2O इन जो फार्मेट जेका जो इक्वेशन है न H2O माना हाइड्रोजन जा ब एटम ऑक्सीजन जो हिकड़ो एटम गडबो आ त पानी ठंदो आ तो क़यामत जे दिहाड़े में जेका शे हाइड्रोजन या ऑक्सीजन के मिलाए थी वो विच में खत्म कई वेंदी तो जे मल हाइड्रोजन ईंदी ऐं ऑक्सीजन ईंदी तो उनके बाहर फड़की पवंदी खुदा जो कसम आज साइंस तस्लीम कयो त एड़ो वक्त भी ईंदो जो समुंडन के बाहर लॻंदी कुरान अॻ में ॿुधायो आहे त समुंडन के बाहर लॻंदी सुभान अल्लाह चौधारी बाह करंदी ऐं उहा बाहि हीअं माण्हुनि खे अॻिते धिकींदी बाहि माण्हुनि जे पुठियों लॻंदी ईअं माण्हुनि खे हलाईंदी जीअं धनार वकीलनि जे धन खे हलाईंदी पोयों बाहि ईंदी हिकिड़ी इथी माण्हुनि खे मिलंदी भॼण जी ओॾे वेंदा चौधारी धरती जे बाहि माण्हुनि खे मेड़ींदी चूंडींदी हिकड़े मैदान में हाणींदी जंहिंजो नालो आहे महशर जो मैदान वो अहिड़ो मैदान हूंदो जो हे ज़मीन में हेठायूं आहिनि मथायूं सम्झो था न अकड़ो जेको आहे हेठाई ते आहे मथे जेका टकरी आहे मथाई ते आहे ज़मीन में घुंज आहिनि हेठायूं आहिनि मथायूं आहिनि किथे दड़ा आहिनि किथे ट्रिपूं आहिनि किथे हेठायूं आहिनि पर उन जी ज़मीन के छिके घुंज कढी सिधो कयो यौम तुबद्दलुल अर्द बिग़ैरिल अर्द हिन ज़मीन के मटाए ॿी ज़मीन सां बदलायो वेंदो हीअ ज़मीन मिट्टीअ जी आहे उहा ज़मीन ड्रामे जी छा जी पुट ॻाल्हाए उहा ज़मीन ड्रामे जी हूंदी ऐं ये जेको सिज आहे न असां खां अरबे किलोमीटर परे आहे इहो सिज हेठि लही ईंदो मदीने वाले साईं फरमायो त हिकिड़े मेल जेतिरो क़दुरु रावी चवे थो त मेल मुंहिंजा मुराद हे ज़मीन वारो मेल आहे या मेल मुंहिंजा मुराद अखियुनि में सुरमे पाइण वारी सराई अखियुनि जे सुरमे पाइण वारी सराई घणी हूंदी आहे हिकिड़ी छाड़की हिकिड़ी बोक सवा बंद कर तू पंहिंजी तकरीर शुरू कई आहे कुरान नथो वणे जीअं अखियुनि में सुरमे पाइण जेतिरी इहा सराई हूंदी आहे न इन सराईअ जेतिरो क़दुरु सिज मथो अची वेंदो ऐं पोइ ज़मीन ड्रामे जी हूंदी न उहा ज़मीन तपंदी गरम थींदी पुट जेका भत चाढ़ण जी देग हूंदी आहे उहा छा जी हूंदी आहे
ड्रामे जी छो त ड्रामो जल्दी तपंदो आहे देर सां ठरंदो आहे इन जे करे भत चाढ़बो आहे ड्रामे जी तेज में ड्रामो जल्दी तपंदो आहे ऐं उन जी तपश घणी देर ताईं बरक़रार रहंदी आहे ज़मीन ड्रामे जी थी वेंदी सिज मथो अची वेंदो या बाहे मानन के घेरे भजाए डोड़ाए उन हिकड़े मैदान में गिरू साईं फरमाइंदा यो मशर जो मैदान हुंदो एडो सिद्धो मैदान हुंदो जो हिकड़े किनारे ते जेकरे तिर रखजे न तो ॿिए किनारे वारो तिर ॾिसी सघंदो हितों तव्हां के अकरो बि नज़र कोन ईंदो पेटारो बि नज़र न ईंदो पर उहो मैदान अहिड़ो हूंदो जो तिर बि आख़िरी छेड़े ते रखियल उहो नज़र ईंदो जेके बि माण्हू गॾु थींदा हज़रत आदम खां वठी आख़िरी इंसान ताईं पूरी इंसान ज़ात उन मैदान में गॾु थींदी ऐं इहो हिकिड़ो ॾिहाड़ो कुरान जो फरमाए फी यौमिन कान मिक़दारुहु 50,000 सना ये हिकिड़ो ॾिहाड़ो 50,000 साल जो केतिरो पुट 50,000 साल जो हिकिड़ो ॾिहाड़ो थींदो माण्हू बीठा हूंदा खूब पेरा न छांव न मन न मोरी न को मथो अझो न छप्पर उभ पेरा बीठा हूंदा साईं फरमायो त माण्हुनि जे बदननि मां पघर निकिरणु शुरू थींदो कन खे पघर पिनीअ ताईं पहुचंदो कन जो पघर गोॾे ताईं हूंदो कन जो पघर सतर ताईं हूंदो कन जो पघर चेल ताईं हूंदो कन जो पघर छातीअ ताईं हूंदो कन जो पघर ॻिचीअ ताईं हूंदो कन जो पघर उन्हनि जे वातनि ताईं जीअं लगाम चढ़ंदो आहे ऐं उन पघर में बदबू हूंदी वो पघर ततल पानी तपंदो बदबूदार पघर ऐं तपंदो सिज जी तपश साईं फरमाईंदा उन ॾिहाड़े ते हर माण्हू जेको उथंदो न बग़ैर कपड़नि के कंहिंखे नटो लिङनि ते न हूंदो सभु नांगा हूंदा हिकिड़ी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घर वारी बीबी सां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह छा असां बि बग़ैर लिबास जे हूंदियूंसीं पर फरमायो हर इंसान बिना लिबास जे हूंदो पर कंहिंखे अख खणी ॿिए ॾे ॾिसण जी हिम्मत न थी सघंदी हर माण्हू पंजीअ में परेशान हूंदो नबीअ ॾकंदा वलीअ ॾकंदा पैगंबर ॾकंदा अल्लाह जी बेनियाज़ी के ॾिसी हर इंसान परेशान बीठो हूंदो हाणे अलाए छा थींदो रब जी बेनियाज़ सरकार हूंदी उन ॾिहाड़े ते अल्लाह ताला जल शान फरमाईंदो लिमनल मुल्कुल यौम अॼु कंहिंजी बादशाही आहे ॿुधायो कंहिंजी बादशाही आहे ऐनल जब्बारून ऐनल मुतकब्बिरून किथे आहिनि वॾाई करण वारा किथे आहिनि सरकशी करण वारा किथे आहिनि हठीला किथे आहिनि बाहूं लोॾे हलण वारा ॿुधायो अॼु कंहिंजी हुकूमत आहे कंहिंजी बादशाही आहे कंहिंखे ज़रूरत त न थी सघंदी जो जवाबु ॾे रब पंहिंजो पाण खे पाण जवाबु ॾींदो लिल्लाहिल वाहिदिल क़हार अॼु वाहिदुल क़हार रब जी बादशाही आहे अॼु रब जी बादशाही आहे उन ॾिहाड़े ते भाइरो दोस्तो हर माण्हू खां 5 ॻाल्हियुनि जो पुछणो थी घणियुनि ॻाल्हियुनि जो अन उम्र ही फीमा फना उम्र किथे फना कई उम्र केड़न कमन में गुजारी अन शबाब ही फीमा अबला जवानी केड़न कमन में गवाई जवानी दी मां हुस्न नो मां छा कई केड़न कमन में जवानी गुजारी अन माल ही मिन आइन तसबहु माल किथों कमाई केड़े जरिए सा किथों माल कमाई
वफीमा अनफक़तहू, माल किथे ख़र्च कई, कहिड़नि कमनि में ख़र्च कई, कमाई किथों ख़र्च हुई किथे, पाई पाई जो पुछाणो थींदो। ऐं पंजो सुवाल थींदो वमाज़ा अमिल फीमा अलिम, इल्म पढ़ी, वाइज़ ॿुधई, तकरीरूं ॿुधई, अमल केतिरो कयो हुई। अॻे तोखे ख़बर न हुई त वाइज़ ॿुधई न, तकरीर ॿुधई न, नसीहत ॿुधई न, तो अमल केतिरो कयो। पंज ॻाल्हियुनि जो पुछाणो थींदो। पुट इहा रुॻे ज़बानी ॻाल्हि न आहे, पर इहो ॾींहुं थियणो आहे, असां सभिनी खे उते पेश थियणो। तव्हां हूंदो, मां बि हूंदुसि, इन मैदान में हड़ई हूंदासीं। पोइ काढ़ो, तपश, गर्मी, ज़मीन ट्रामे थी, सिज मथऊं, वरी माण्हू हिक ॿिए में गॾो गॾ जो बीठा हूंदा त गरमाइश थींदी, माण्हू जी गरमाइश थींदी आहे, तपश थींदी। बीहंदा हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, हफ़्तो थी वियो, महीनो थी वियो, साल थी वियो, 2 साल थी विया, 3 साल थी विया, 4 साल बीठा आहिनि, 5 साल थी विया, 10 साल थी विया, 20 साल थी विया, बीठा आहिनि। फी यौमिन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना, 50,000 साल जो ॾियारो हूंदो, बीठा आहिनि गर्मी में, तपश में। हाणे बीही बीही जेॾीमहिल थकबा चवंदा त यार हाणे अचो त भला को सिफारिशी ॻोल्हियूं, अलाह खे अर्ज़ करे, रब बचाए ॾे, रब ॾमजी पियो आहे, अलाह कावड़जी पियो आहे, को ॻोल्हियूं, को सिफारिशी ॻोल्हियूं जेको रब बचाए ॾे। पोइ इहे सभई माण्हू गॾिजी, उन्हनि में बादशाह हूंदा, अमीर हूंदा, ताजिर हूंदा, तवंगर हूंदा, साईं मुंहिंजा मिस्कीन हूंदा, ग़रीब हूंदा, हणी गॾिजी चवंदा छो न बापे वटि हलो, आदम वटि। सभिनी इंसाननि जो अबो आहे, बापे खे चवंदा अलाह परचाए ॾी। हड़ई गॾिजी ईंदा हज़रत आदम सोणे वटि। मशर में त सवा लख नबी बीठा हूंदा। हज़रत आदम खे ॾी चवंदा साईं बाबा साईं असां तुंहिंजा बच्चा आहियूं, ॾिसी तो सड़ी वियासीं, जली वियासीं, तूं असांजो अबो आहीं, रहम कर, असांजे रब खे सिफारिश कर, भला फैसलो करे, पोइ जहन्नम ॾे या जन्नत, पर फैसलो त करे। 20 साल गुज़री विया आहिनि। हज़रत आदम ॾकंदो, रोंदो, चवंदो मुंहिंजा बच्चा अॼु मां पाण ड्रिजां थो त रब जे मुखां खणी पुछे त आदम तोखे झलियो दाणो न खाइजांइ, छो खाधुई? जे मुखां रब पुछे त मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी, मूंखे मुंहिंजे सिर जी आहे, मां न ॻाल्हाईंदुसि, रब सां ॻाल्हाइण जी मूं में हिम्मत न आहे, वञो को ॿियो दर ॾिसो। हज़रत नूह वटि ईंदा, नूह सोना तूं ज़मीन ते पहिरियों रब जो रसूल आहीं, वॾे शान वारो नबी आहीं, असांजी गवाह रख, मरी वियासीं, सड़ी वियासीं। हज़रत नूह चवंदो त बच्चा अल्लाह खे कॾहिं बि एॾो जलाल न आयो, एॾी कावड़ रब खे कॾहिं न आई जहिड़ी अॼु आई अथसि। मां पाण ड्रिजां थो, जे रब मूंखां खणी पुछे त बेफ़रमान पुट जी सिफारिश छो कई हुई, त पोइ मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि? मां रब जे अॻियां ॻाल्हाइण जी सख़्तु सारे नथो सघां, रब जे अॻियां ॻाल्हाइण जी मूं में हिम्मत कोन्हे का। इज़हबू इला गैरी, वञो के ॿिए दर। हज़रत इब्राहिम वटि ईंदा, हज़रत मूसा वटि ईंदा, हर नबी जो दर खड़काईंदा, हर नबी जे दर ते वञी वाॾाईंदा, सताईंदा, को बि अल्लाह सां ॻाल्हाइण जे लाइ तयार न हूंदो। आख़िर में हज़रत ईसा वटि ईंदा, चवंदा तूं अल्लाह जो रसूल आहीं, बिना पीर जे रब तोखे ख़लक़ियो हुयो, वॾे शान वारो नबी आहीं, इंजील रब तो ते नाज़िल कयो हो, तूं अल्लाह वटि असांजी सिफारिश कर, असां सभु मेड़ थी आया आहियूं। हज़रत ईसा फरमाईंदो त बच्चा मां अॼु रब जे साम्हूं ॻाल्हाए नथो सघां, मूं में हिम्मत न आहे जो अल्लाह सां ॻाल्हाए सघां, बाक़ी दर ॾसिया जितां तव्हांजी मुश्किल डरंदी, जेको रब सां ॻाल्हाईंदो उहो दर मां ॾसिया। चवंदासीं भला ईअं कर, असांखे ॿुधाए त कहिड़े दर ते वञूं? हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो त वञो
वजो मिठे मोहम्मद करीम अरबी घोट जे दर ते वजो हसनैन जे नाने वट वजो फातिमतु ज़हरा जे बाबा साईं वट वजो अज जे अल्लाह सां ॻाल्हाईंदो त मोहम्मद मुस्तफ़ा ॻाल्हाईंदो जे रब खे परचाईंदो त मदीने वारो परचाईंदो रब जे कावड़ खे ठारींदो त मदीने वारो ठारींदो वो ये सभई गॾिजी पूरे मशर जे मैदान वारा गॾिजी मुझे दिल पर मोहम्मद वठी या रसूल अल्लाह अज हड़ई दर भेटियासी पर के मदद न कई महबूब तोखा सवाबी का बि राह न बची वाह न बची मुझा हबीब असां सब तो वट आया आहियूं अल्लाह के परचाए ॾींदे त तू परचाए ॾींदे ओॾी महिल मदीने वारा साईं फरमाईंदा आना लहा सुभान अल्लाह हाँ इन ॻाल्हि जो हक़दार मां या रब सां जना क़यामत दा ॾींहुं थी सी सारी खलकत हैरान होसी नबी होसन ते चुप थी सन मोहम्मद रब को पुकरेसी रब दे नबी आखन अलामण कम मोहम्मद दा रब दे नबी आखने अलामण कम मोहम्मद दा सबब केड़े कनो दुनिया ते आवण कम मोहम्मद मुझा सोना हबीब अल्लाह जे हुजूर में ईंदा हुजूर रब जे सामू ईंदा ए अर्श मुअल्ला जे सामू अचे महबूब पंहिंजो सिर सजदे में ए हुजूर रोंदा हुजूर जे रोण जो ए सुडकण जो आवाज मशर में गूंजने लगे तो हुजूर रोंदा रब जे हुजूर में अल्लाह ताला फरमाईंदो हबीब अज तुझे रोण जो ॾींहुं न आहे अज तुझे खिलण जो मुझो तो वाइदो हो त वल सौफ योतीक रब्बुक फतरदा जल्द तुझो रब तोखे ॾींदो एतिरो ॾींदो जो तूं राज़ी थी अज तोखे राज़ी करण जो ॾियारो आहे महबूब अज तूं रो न इरफा रसक वशफा तुशफा महबूब सिर मुबारक मथे कर तू चवंदो वञ मां रब क़बूल कंदो वशफा तुशफा तू शफाअत कर तुंहिंजी शफाअत क़बूल कई वेंदी सल तो तू घुर मां रब तोखे ॾींदो हुजूर सिर मथे सजदे में खणंदा सिर मुबारक मथे खणी ऐं अल्लाह ताला जल शान के अर्ज कंदा रब उम्मती 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 हर नबी चवंदो नफ्सी नफ्सी नफ्स मुझो सिर मुझी जान मदीने वारो चवंदो उम्मती उम्मती सुभान अल्लाह रब फरमाईंदो मुझा महबूबा इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक तुझी उम्मत के बारे में अज तोखे राज़ी करे छॾींदुसि तोखे रुखारो न छॾींदुसि तू घुर जेको चवंदे तोखे ॾींदुसि मुंहिंजा दोस्तों हुन ॾियारे ते मदीने वारो साईं जंहिंजे लाइ सिफारिश कंदो उनजे लाइ जन्नत जा दर खुलंदा जंहिंजी मदीने वारे साईं शफाअत न कई उनखे बचाइण वारो ॿियो न हो उन ॾिहाड़े ते रब्बुल आलमीन जल शानो पंहिंजे अर्श मुअल्ला जे
जिते रब जी कुर्सी लगंदी ना उन जे साजे पासे हिकिड़ो मकाम मुक़रर कंदो उन मकाम ते सिर्फ हिकिड़ो माण्हू बीह सघंदो बस ॿिए जी गुंजाइश न साईं फरमायो त इहो मकाम हूंदो मकाम महमूद छा हूंदो मकाम महमूद इहो मकाम महमूद हूंदो अल्लाह ताला कुरान में फरमायो असा अन यबअसक रब्बुक मकाम महमूदा मुंहिंजा महबूब पक सां तुंहिंजो रब तोखे मकाम महमूद ते बीहा जेॾी महिल मदीने वारा साईं मकाम महमूद ते ईंदा न पूरे महशर जे मैदान में सभिनी जूं नज़रूं मुस्तफा जे मुखड़े ते हुजूर जे चेहरे ते हर ज़बान ते मदीने वारे जी वखाण जेके हिते नथा मञनि न उहे हुते मञंदा जेके हिते हुजूर जो शान नथा मञनि न उहे हुते मञी चवंदा वाह मुस्तफा तुंहिंजो शान वाह मदीने वारा तुंहिंजो मकाम वाह सोना तुंहिंजो दर्जो महशर जे मैदान में का ज़बान न बचंदी पर हर ज़बान ते मदीने वारे जी वखाण सुभान अल्लाह जिब्रील अमीन ईंदो जन्नत जे गाचुनि मां हिकिड़ी गाची खाए हज़रत बिलाल खे हुकुम मिलंदो बिलाल हिन गाचीअ ते मथूं चढ़ी मथे चढ़ी ऐं बांग चओ बिलाल बांग चवंदो जेॾी महिल इहे लफ़्ज़ चवंदो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह जेॾी महिल इहे लफ़्ज़ चवंदा त हर ज़बान ते मदीने वारे जी क़ुबिलत अला मन क़ुबिलत व रुद्दत अला मन रुद्दत वो जन जी तारीफ़ रब कबूल कंदो तन जी कंदो जन जी रद कंदो तन जी रद जन हिते महबूब के सुञातो न हुजूर सां दिल लाथी हुजूर जी फर्मा बरदारी हिते कई उन्हनि जी तारीफ़ हुते कबूल थी जन हिते महबूब के न सुञातो उन्हनि जो हुते बि कलमो कबूल न थियो उन दिन महिल बांग पूरी थींदी न पूरे महशर जे मैदान में हिकिड़ो ई कलमो हूंदो ला इलाहा हिकिड़ो भेरो वरी चओ ला इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ज़बान ते मुस्तफा जो कलमो हूअं त हर उम्मत पंहिंजे नबी जा कलमा पढ़िया न दुनिया में हज़रत मूसा जी क़ौम वारनि जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह ईसा जी क़ौम जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह दाऊद जी उम्मत जो कलमो ला इलाहा इल्लल्लाह दाऊद खलीफतुल्लाह पर उन ॾियारे ते सभिनी जो कलमो हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जन दुनिया में दिल भर नबी के सुञातो हुजूर जी गुलामी कई हुजूर जी फर्मा बरदारी कई रब फरमाइंदो त अॼु हलो मुस्तफा जे सदके जन्नत सुभान अल्लाह साईं फरमाइंदो 70,000 मुंहिंजा उम्मती बिना हिसाब जे जन्नत रब के अर्ज़ के मुंहिंजा मौला अञा वधाए ॾे रब फरमायो त जेके 70,000 ईंदा न हिकिड़े हिकिड़े सां 70,000 ॿिया जेको जन दिल पर नबी के दुनिया में सुञातो सोने नबी जी गुलामी कई इत्तबा कयो सुठा अमल कया साले अमल कया उन ॾियारे ते उन्हनि जे लाइ आसानी दुनिया वारनि जे लाइ इहो ॾियारो 50,000 साल जो हूंदो पर जेके मोमिन हूंदा न मुस्तफा जा आशिक गुलाम हूंदा न उन्हनि खे ईअं नज़र ईंदो कि टे पारी जी नमाज़ पढ़ियो
रब जी मर्जी है न के जेला ज़माने के सुखेड़े जड़े के जेला गाय चढ़े हुजूर मेराज ते विया त साईं जन जेला 18 साल होया ते दुनिया वारन जेला कड़ो लुटियो पे दर जो कड़ो गड़कियो वण जी टारी लुटी पे बिस्तर जा गरम हुयो वुजू जो पानी जा हुयो साईं जन जेला 18 साल दुनिया वारन जेला वुजू जो पानी पए पियो साईं मोटी आ मशर जो ॾियारो मुजरिमन ॾोहारनि जे लाइ 50,000 साल जो ॾियारो हूंदो पर मोमिननि जे लाइ हुजूर जे आशिक़नि जे लाइ 3 पारी जी नमाज़ जेतिरो 5 सुवाल थींदा जानी हर माण्हू खां 5 सुवाल थींदा उमिरि किथे गुज़ारी जवानी किथे गवाई माल किथों कमाई माल किथे खर्च कई बाइस तकरीर ॿुधई अमल कई हाणे तव्हां मूंखे जवाब ॾियो त तव्हां इन्हनि सुवालनि जा कहिड़ा जवाब जोड़िया पुट पेश त थिबो न मशर जे मैदान में हाज़िर त थिबो न हिसाब किताब थींदो या न थींदो ॿुधाए पोइ छा ठाहियो वदा जे पंहिंजे उन ॾिहाड़े ते नजात ऐं छुटकारो चाही अॼु मदीने वारे जे दर जी गुलामी हुजूर जी फरमाबरदारी कर मदीने वारे जो हुक्म मिले अमल करे ॾेखार जे नमाज़ न पढ़ंदो ही न अॼु वाइदो कर नमाज़ पढ़ंदुसि घणा वक़्त पढ़ंदो नमाज़ 5 वक़्त पढ़ंदो सची था चओ इंशाअल्लाह हां साईं फरमाइन था त क़यामत जे ॾियारे में मुंहिंजी उम्मत मां पुछड़े में पुछड़ो सख्त में सख्त गलीज़ तरीन अज़ाब 2 तबक़नि जे 2 क़िस्मनि जे माण्हुनि खे हिकिड़ा बेनमाज़ी ॿिया ज़ानी जेके नमाज़ नथा पढ़नि अदा सलात वतबो शहबा फसौफ यलकौन गय्या जन नमाज़ूं ज़ाहिर कयूं ऐं जन शहवतुनि जा शैतानी कम कया बराबरि नंगत कयूं छोकिरेबाज़ी कयूं बदकिरदारी कयूं इन्हनि खे बेनमाज़ुनि ऐं बदकिरदारनि खे गय्या वारे खूह में उछलायो पुट वो गय्या वारो खूह छा हूंदो जो साईं फरमाइनि था गरो पत्थर खणी गरो वज़नी पत्थर खणी हीअं गय्या जे खूह में उछलाए जे न पग खां हेठि त तरे ताईं पहुचण में उनखे 500 साल लॻंदा केतिरो 500 साल जो पंधु उहो खूह हेठि गहरो ऊनो आहे इहो सॼो बाहि सां भरियो जहन्नम जी बाहि सां भरियो इन गय्या वारे खूह में कुरान फरमाए थो त बेनमाज़ुनि खे ॿियो ज़ानियुनि खे इन गय्या वारे खूह में उछलायो पुट कुरान सचो आहे जवाब ॾियो कुरान हक़ थो फरमाए जेके नमाज़ूं छॾियूं वेठा आहियो न ख़ुदा खां बिजो अॼु वक़्तु अथव रब जे दर ते मोटो ज़िंदगी ते भरोसो न आहे कल कोन पवंदी ओचितो मौत अची वेंदो ख़बर न पवंदी ओचितो इज़राइल जे हथ तुंहिंजे ॻिचीअ में पहुची वेंदा इहे न चओ त मां मौत हले कॾहिं ईंदो न ख़बर न पवंदी त मौत मथो अची वेंदो वदा सुभाणे जो इंतज़ार न कर अॼु शुरू कर नमाज़ जेके बदकिरदारी में मुब्तला आहिनि दिल में आद कयो त वरी गुनाह जे वेझो न वञो आद कयो बदकिरदारी का पान बचाइबो गुनाहन का पान के बचाइबो अज जेकरे नेक साले थे न मुस्तफा करीम के राजी कई न क़यामत जे ॾियारे मुस्तफा जे शफाअत जे झंडे जे हेठि रहंदे साईं फरमाइनि था मन दय्या सुन्नती हुर्रिम अलैहि शफाअती जे ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत खे ज़ायो कयो क़यामत जे ॾियारे उन जे लाइ मुंहिंजी शफाअत हराम
पुट आस त इहा आहे त हुजूर शफ़ाअत कंदा। साईं फरमाईंदा मुंहिंजी शफ़ाअत हराम हूंदी उन माण्हू जे लाइ जे ॼाणी वाणी मुंहिंजी सुन्नत खे सम्झो कयो। मूंखे जवाब ॾियो, निमाज़ कंहिंजी सुन्नत आहे? ॻाल्हायो नथा। निमाज़ कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढ़ी कंहिंजी सुन्नत आहे? पटको कंहिंजी सुन्नत आहे? हे साईं चादर कंहिंजी सुन्नत आहे? हाँ साईं फरमाईंदा ॼाणी वाणी मुंहिंजे सुन्नत खे छॾे ॾे न, हुर्रिम अलैहि शफ़ाअती, उन जे लाइ मुंहिंजी शफ़ाअत हराम हूंदी, न थींदी शफ़ाअत। जो लाइक़ न आहे शफ़ाअत। जे मदीने वारे साईं जी शफ़ाअत खपई, क़यामत जे ॾियारे में निजात जी छोटकारो खपई, त पोइ अमल सालिह कर मदीने वारे जी सुन्नत शरीयत ते अमल। अॼु वक़्त अथव भाइरो, अॼु वक़्त अथव, ही वक़्त अथव ज़िंदगी जो रब मौक़ो ॾिनो आहे, मोहलत ॾिनी आहे। ख़बर न आहे केॾी महिल अॻिते रवानगी थी वई। करे वठिजे की करणो अथई, वरी वापसि न वरणो अथई, हिसाब किताब थियणो अथई, सारे सभु साफ़ ॾियणो आहे। छॾे न दार दुनिया खे, ख़बर ॾे नेठि हलणो आहे। उते धूड़ में विझंदई, सामीअ में नेठि सुम्हणो आहे। न को माइट न को मारू, न को पीउ माउ कम ॾींदई, भॼी बेज़ार ॿाहिरि थींदई, यके सिर सूर सहणो। बाप कम न ईंदो, माउ बचनि खे कम न ईंदी, पीउ पुटनि खे कम न ईंदो, यार पंहिंजे यारनि खां बेज़ार हूंदा। उन ॾियारे ते जे कम ईंदो त मदीने वारो मीर। माउ चीचल जेॾीमहिल पेर तपंदसि, चवंदी पंहिंजे थञ प्याक बचो हुजे, उनखे पेरनि जे हेठों लहिटाया, उन ते पेर रखे पिया ते मुंहिंजा पेर सड़ण खां बची पवनि। माउ जी ममता मोकिलाए वेंदी, पीउ जो प्यार मोकिलाए वेंदो, यार यारनि खां बेज़ार थी वेंदा। यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीह, क़ुरान तो फरमाए तो भाउ खां भॼी बेज़ार थींदो, यार यार जा दुश्मन बणिजी वेंदा। उन ॾियारे ते को कंहिंजी रड़ न ॿुधंदो, को कंहिंजी दाह न ॿुधंदो, पर जे दाह ॿुधंदो त मदीने वारो मीर। ओ असांजो तार मां ॿेड़ो तारींदो, मदनी जाम मिठो पारियो कारींदो, मदनी जाम मिठो पारियो कारींदो, असांजो तार मां ॿेड़ो तारींदो, मदनी जाम मिठो। जे रब खे राज़ी करणो आहे, जे पंहिंजे मालिक खे राज़ी करणो आहे, त अॼु मदीने वारे जे दर जी ग़ुलामी कर, इत्तबा कर, सुन्नत ते शरीयत ते हल, चङा अमल कर, नेकी जे रस्ते ते हल, अल्लाह बि राज़ी त मदीने वारो मीर बि राज़ी। चओ सल्लल्लाहु जन्नत उज़लिफत, ऐं जॾहिं जन्नत बेची कई वेंदी, मदीने वारे जे ग़ुलामनि जे लाइ
हुजूर जी फर्मा बरदारी करने वारन जेरा जन्नत में जी कई घबरायो न ये जन्नत जा पार तवंदे लाया साईं फरमाइन था अलमत नफ्सुल्ला अहदरत हर जान के खबर पवंदी त छा खणी आयो पुट हिते खबर नथी कोई छा थो कंदो थी पर उन दिवारे ते हर माण्हू अखियुनि सां ॾिसंदो त मां छा खणी आयो आहियां पंहिंजे दफ़्तर में छा आंदो अथनि कूड़ा कोड आंदम या हीरा मिठा जेके अमल सालिह मुस्तफा की सुन्नत शरीयत गुलामी ये जन हीरा दा नबूती आखिरत में कम अचण ये अमल पुछड़ा कई जे अमल गंदा कई सिनाऊ कई शराब पीतई नशा कई बेहयाई दा कम कई जण के तू पंजे लाए पान दोज़ख जा टांडा खणी आयो कु अनफुसकुम बहलीकुम नारा रब जो बनाए मोमिनो पान भी बचो पंजे बचन के जहन्नम दी पार बचायो दोज़ख दी धड़कन पार का किए बचने जने दिल पर नबी के दर्द दी गुलामी करे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अमलन बाजो ना कोई साथी गडियो नदी भारो न पाती खड़ संगीती नादान वो यार इन्हीं जो हमें मान यार यार चाहिए मकान यार इन्हीं जो हमें मान खुदा वो बेटा भी नहीं जा मेहमान अज आयु सुभाणे कब्र में पेलो हां वो हमारे साले कबा रब के राजी कबो या नाराज जवाब दियो मदीने वाले के राजी कबो या नाराज के राजी कर चाहे तो हाथ में मत मदीने वाले के राजी कंदो ये सोने नबी के राजी करण वाला पंज वक्त नमाज जेके दाढ़ी ना है वो सुवारी रखे गुनाह जा कम छडियो चोरियूं न कयो नशा न कयो भंग न पियो अज मुके फकीर अल्लाह वाला हिकड़ो माण्हू ॾेखारियो काने इलाइके जो ये सुवारी रखी सच कुझो मुंहिंजो औरत जो वधी वियो इसी के नशो कंदो हाणे छॾे वियो आहे नेक थी वियो ॾाढी दिलि खे ख़ुशी थी तो मिठा वदा रब के राज़ी कंदे न तुंहिंजी दुनिया बि आख़िरत बि गुज़री जेके बि ग़लतियूं कसूर पाण में आहिनि उन्हनि जे लाइ सची दिलि सां तौबा करे अॻिते जे लाइ अमल सालिह कयो रब राज़ी कयो रब जो हबीब राज़ी कयो ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी अल्लाह करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए के माण्हू पुछो आहे त हिंदूअ सां दोस्ती रखणु उन सां गॾु खाइण पीअण मसइलो हल करे पुट हिंदुनि सां यारी रखण दोस्ती रखण सद भत में उन्हनि खे शरीक करण या मिटण माइटण में उन्हनि खे बिरादरी वाला सद ॾियण बिल्कुलु जाइज़ नाहे बिल्कुलु जाइज़ नाहे बाक़ी दुनिया जी देती लेती आहे कारोबार में साथ दुकानदार हिंदू आहे वणियो आहे उन खां सौदो वरितो वापार कयो उन में हर्ज न आहे हिंदू काफ़र सां दुनिया जी देती लेती करण में को बि हर्ज कोन्हे बाकी यारी रखण दोस्ती रखण सग भत में शरीक करण जायज न मुसलमान खोटा दो घर पर वाणी यारी न कंदो हां
यारी रखनी तो मां हाजिर है ये दुनिया को तो यारी रखो साईं बना तो दुनिया में सुठन मानन सा यारी रखो भलन मानन सा यारी रखो क़यामत जे ॾियारे अल्लाह के घणन यारन जे विच में फार न घणन यारन जे विच में रब के जाए न खोलींदो जे हेड़ा सुठा यार हुंदई न भला यार हुंदई न अल्लाह तुझा क़यामत में ढक ढकी दे दुनिया में नेक माण्हुनि सां भरी पई आहे तूं हर भरू यार बाणियुनि सां यारी न कंदे अल्लाह ताला जो निशान चार सके अमल की तौफीक खैरात दीजे या न यो काफी मानू पुछला है अल्लाह जो नालो वठी अचे न रब जो नालो हिंदू आया मुसलमान खाली न मोट रब जो नालो वठी आयो आहे न उन्हें के खाली न मोट अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या रब بالمصطفى बल्लिग मकासिदना वाग़फिर लना मा मदा या वासिअल करमी या अल्लाह इन सारी जमात पे राज़ी थी ये गालियों मुझे मुसीबत ते अमल की तौफीक नसीब कर कर्ज वारन जा कर्ज लाए बीमारन की शिफा नसीब कर दर्दमंदन जा दर्द दूर कर साइलन जा सवाल पूरा कर मुश्किल ज़दनी मुश्किलातों आसान कर ये मुझा मौला मशर के मैदान में सके जिल्लत रुसवाई का बचाए जा मदीने वाले साईं की शफाअत नसीब कर जा मौला दुनिया में वो जिंदगी में जिक्र तुझे फरमा बरदारी वाली जिंदगी إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه